त भाई हिकिड़ी जगह ते हिकिड़ो 10 साल जो बालक आ, उन जो पिता बगल में वेठो आ 35 साल जो, वरी उन जे बगल में उन जो पिता वेठो आ 65 साल जो 70 साल जो। ठीक है, यानी 3 पीढ़ियूं वेठी। 65 साल जो दादाजी वेठो आ, 35 साल जो पिता वेठो आ ऐं 10 साल जो बालक पोटो वेठो आ उन्हनि जो। ठीक है, दादाजी पिताजी वेठा आहिनि, एतिरे में बालक आयो 10 साल जो, तो वो पहिरियों कंहिंखे पेरे पए मूंखे ॿुधायो, पंहिंजे पिता खे पहिरियों पेरे पए कि पंहिंजे ॾाॾे खे पेरे पए? जोर सां चओ। बिल्कुलु सही आहे। अगर पिता खे पए तो पिता जो धर्म आहे कि प्यारा ये तुंहिंजे पीउ जो भी पीउ वेठो आहे, पहिरियों हिनखे झुक अची करे हिते प्रणाम कर, पोइ तूं मूंखे पेरे पएगा। आहे कि न? मां ग़लति नथो चवां न। ऐं उन नंढे बालक सां जेतिरो दादाजी प्रेम कंदा आहिनि शायदि ओतिरो पिता भी न कंदो हूंदो। चवंदा आहिनि न भाई मूल खां सूद वधीक प्यारो हूंदो आहे। बस इहा ई ॻाल्हि अथव। अॼुकल्ह दुनिया काॾे थी वञे पतो नथो पए। असां खूब चालीहा रखूं था, पूजा कयूं था, डोंका हणूं था, छेज हणूं था, जोत ॿारियूं था, सभु कयूं था, ॾाढा सुंदर बिल्कुलु भंडारा कयूं था, सदा हलंदा रहनि, पर इहो असां ध्यानु न ॾींदा आहियूं कि असांजे वरुण देवता जा वचन कहिड़ा आहिनि। ख़बर अथव? श्रीमद भागवत पुराण में 10 स्कंद जे 6वें अध्याय में 5, 6, 7, 8 श्लोक वरुण देवता जी वाणी अथव। जिन महिल नंद बाबा हलिया ग़लति समय यमुना जी में स्नान करण, तो श्री कृष्ण भगवान उन्हनि जी रक्षा करण जे लाइ जीअं डुबकी लगाई यमुना जी में, असांजा वरुण देव महाराज डुकंदा डुकंदा आया, चरणनि ते किरी पिया। आहा, नेण भरिजी आहे, सजल थी आहे। घणी सिक श्रद्धा सां अची सिंहासन ते विहारियूं, पाण हथ जोड़े करे उन्हनि जी आरती करण लॻा, धूप दीप करे पूजा कई आहे। ऐं चवनि था, हाणे वचन ध्यानु ॾिजो, वरुण देवता जा वचन कहिड़ा आहिनि। नमस्तुभ्यम भगवती ब्रह्मणि, ये विश्व विमोहित करण वारा श्री कृष्ण भगवान, तव्हां ब्राह्मणनि जा ब्रह्म आयो, योगिन जा परमात्मा आयो, भक्तन जा भगवान आयो। हिन मनुष्य जो जीवन कॾहिं सफल थींदो आहे? जॾहिं तव्हांजो दर्शन थिए। अॼु मुंहिंजो जीवन सफल थियो, ये वरुण देवता जा वचन अथव भाई, तव्हां पढ़ी था ॾिसी सघो श्रीमद भागवत महापुराण में। वरुण देवता चवनि था, हे श्याम सुंदर भगवान, हे परमात्मा, हे परब्रह्म, अॼु मुंहिंजो जीवन सफल थियो आहे, जबकि उहे त अमर आहिनि, देवता आहिनि। छो? कि अॼु मूंखे तव्हांजो दर्शन थियो आहे। ॿियो वचन कहिड़ो आहे कि जेके तव्हांजी सेवा था कनि, तव्हांजी भक्ति था कनि ऐं तव्हांजो दर्शन था कनि, उन्हनि जो ही जीवन सफल आहे। जिंदगी जी सफलता पूर्णता इन में आहे कि जीवन भर जेकी असां जिंदगी जियूं था, तव्हांजी सेवा, हाणे तव्हां झूलेलाल जी सेवा कीअं कंदव? सभिनि में उन खे निहारे करे श्री कृष्ण भगवान खे, यानी सेवा करण, उहा गांयुनि जी हुजे, पक्षियुनि जी हुजे, ॿारनि जी हुजे, ग़रीबनि जी हुजे, उहा श्री कृष्ण भगवान जी सेवा आहे। वासुदेव सर्वम, ये साईं वरुण देवता जा वचन। त जेको तव्हांजी सेवा थो करे, ॿियो तव्हांजी भक्ति थो करे। असांजा झूलेलाल तेसि ताईं ख़ुशि न थींदा जेसि ताईं असां परमात्मा जी भक्ति न कयूं। वो तव्हांजो कोई भी इष्ट स्वरूप तव्हांखे प्यारो हुजे, जेको भी तव्हांखे, मां ईअं नथो चवां कि सभिनि खे भाई श्री कृष्ण जो ई स्वरूप, कंहिंखे राम जी था मिठा लॻनि, कंहिंखे भोले बाबा था वणनि, हा न, अंबे माता थी वणे, जेको भी आहे, त साईं अमरलाल जी कृपा खपे त भक्ति कयो। हिन महिल ताईं असां खूब ॾुध पुट लक्ष्मी धन दौलत मकान समस्याऊं ॿुधायूं, पर अॼु खां वठी करे पंहिंजो पल्लव फैलाए करे साईं अमरलाल खे चइजो, तव्हां अॼु मुंहिंजो पल्लव भक्तीअ सां भरे छॾ। अॼु मुंहिंजो हृदय प्रभु साईं अमरलाल भगवान प्रभु जे प्रेम सां भरे छॾ, कीर्तन सां, सत्संग सां, कथा सां, नवधा भक्तीअ सां भरे छॾ। न त ख़बर तो ब्रह्मा जी जे लोक तक कोई पहुची वञे, उतों भी वरी जन्म मरण थींदो आहे, जेसि ताईं भगवान खे न पाए। गीता में श्री कृष्ण चवनि था, अर्जुन आ ब्रह्म भुवन लोका पुनरावर्तनो अर्जुन मामू पेत्य तू कौन्तेय पुनर्जन्म न विद्यते। ब्रह्मा जी जे लोक तक अची वञे, वरी जन्म मरण, भले लंबो करे अचे, सुख ॾिसी अचे, लेकिन
मामू पेते जेको मुंहिंजे लोक में पहुचंदो आहे उन जो वरी पुनर्जन्म न थींदो आहे। इहो श्री कृष्ण भगवान था चओ हरे राम हरे कृष्ण हे हरि जय श्री कृष्ण। तो याद रखजो असांजे जीवन जो लक्ष्य छा हुजे, भक्ति हुजे कि इन ही जीवन में असांखे भगवान जो प्रेम मिले। अगलो जीवन कंहिं ॾिठो आहे, मरण खां मुक्ति कंहिं ॾिठी आहे भाई ॿुधायो? जीते जी लॻे न असां मुक्त थींदासीं, इच्छाऊं ख़त्म थी वञनि, अभय दान अची वञे, भगवान में प्रेम थी वञे, त इहा जीते जी मुक्ति आहे।